अस्सलामु अलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पावर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सूबाई क़यादत पारां तहरीक इंसाफ़ लेबर विंग ज़िले शकारपुर लाइ नवनि चूंडियल उहिदेदारनि जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें सदर अब्दुलजबार जयहो, जनरल सेक्रेटरी ॾाक्टर ज़ुल्फकार ابڙو, डिप्टी जनरल सेक्रेटरी नोमान पंवर ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया आहिनि, जंहिंजो बाक़ाइदा नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त उन सिलसिले में नवनि चूंडियल उहिदेदारनि जी आजियाणी वारी तक़रीब शिकारपुर में वाक़िअ पीटीआई जे सीनियर अॻवान आगा मौला बख़्श पठाण वारे बंगले ते थी गुज़री, जंहिंमें चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद पिणु ॾिनी वई। अवां खे तफ़सीली ख़बर ॾींदा हलूं त तहरीक इंसाफ़ लेबर विंग ज़िले शिकारपुर जा उहिदेदार चूंडिया विया आहिनि, जिन में सदर अब्दुलजबार जयहो, सीनियर नायब सदर रिज़वान अहमद सूमरो, नायब सदर नादर मंगी, जनरल सेक्रेटरी ॾाक्टर ज़ुल्फकार ابڙو, एडिशनल जनरल सेक्रेटरी सालिक अहमद सूमरो, डिप्टी जनरल सेक्रेटरी नोमान अहमद पंवर, डिप्टी जनरल सेक्रेटरी 2 मोहम्मद अशरफ राजपूत, इंफॉर्मेशन सेक्रेटरी कमालदीन ابڙو ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया आहिनि। चूंडियल उहिदेदारनि जी आजियाणी वारी तक़रीब पीटीआई जे सीनियर अॻवान मौला बख़्श पठाण जे लखीदर वारे हाउस ते थी, जंहिंमें पीटीआई ज़िले शिकारपुर जो अॻूणो सदर मोहम्मद क़ासिम पठाण, पीटीआई सखर रीजन लेबर विंग जे डिप्टी जनरल सेक्रेटरी ॾाक्टर अमानुल्लाह ابڙو, जॉइंट सेक्रेटरी इरशाद ईसाणी ख़ुसूसी शिरकत कई। उन मौक़े ते चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया विया ऐं खाइनि खे मुबारकबाद पिणु ॾिनी वई। ज़िले शिकारपुर समेत अहम क़ौमी ख़बरुनि खां बाख़बर रहण जे लाइ असांजी ट्विटर सर्विस फॉलो कयो। सर्विस खे फॉलो करण जे लाइ पंहिंजे मोबाइल में रखियल ट्विटर आइकॉन खे क्लिक कयो ऐं वॾी ABC सां @सचाई_न्यूज़ लिखी सर्च करे फॉलो खे क्लिक कयो। वधीक तफ़सील जे लाइ ॾिसंदा रहो असांजो न्यूज़ चैनल।